अब्दुल सत्तार उर्फ आंदूगोट। ज़िंदगी जो इहो मूंखे ख़बर कोन्हे त जेको सम्झणो आहे त मुंहिंजी कढ लॻा आहिनि। नाजाइज़ वॾेरनि जा ऐं हुकूमत जा पंहिंजनि जा केस आहिनि। नाजाइज़ मूंखे भॼायो अथनि, जेको मां भॼी जान छॾाई आहे उते तव्हां भरे भरे थकूं मुंहिंजी जान छॾीनि विया। मुंहिंजो घर बि बढणी में, ॿाल बची बढणी में, ऐं छोकिरो पोरियो करे असां पाण बि पोरिया करूं उते। हुननि जी छड़ो ग़ुलामी जे करे असां भॻा वधाऊं थिया, ग़ुलामी असांजी करदा, असां ग़ुलामी कंहिंजी कढूं वधा। असांजा अमीर कढ लॻी पिया आहिनि, पंहिंजा ई कढ लॻी पिया आहिनि, हुकूमत असांजी कढ आहे। जेको असां झंग में ज़िंदगी गुज़ारी आहे, असां अलाए केतिरा केस असांजे मथां थी विया आहिनि। छड़ो इहा फरमाइशां वठंदा वेठनि थिया, किथे ई ॾोह थींदो आहे नाजाइज़ असांखे केस में हणी छॾंदा आहिनि, किथे ई ॾोह थींदो आहे नाजाइज़ असांखे केस में हणी छॾंदा आहिनि। असां न ॾोह कया आहिनि, असांखे ख़बर सुध बि कोन्हे त जॾहिं कहीं ॾोह कया आहिनि, कहीं न असांखे नाजाइज़ केसनि में हणी छॾियो अथनि। हाणे असां कॾहिं हुंजे दर ते आहियूं, कंहिंजे उताग ते आहियूं, कॾहिं कंहिंजी उताग ते आहियूं। असां ज़िंदगी को तंग थी विया आहियूं, ख़ुदकशी जहिड़ा थिया आहियूं। असां चवंदा आहियूं त असां पंहिंजी बढाणी में रहूं, पंहिंजे बचनि सां सकून करूं। असांखे पंहिंजनि ऐं पुलिस ऐं वॾेरनि असांखे ज़िंदगी असांजी ज़ाहिर करे छॾी अथनि। चवंदा आहिनि त जे इहो हेॾे न मोटे ॾींहुं रहे, पर मां असांजी उमिरि बाक़ी बची आहे, अचे त असां वञूं काॾे। असां सिंध हुकूमत के, IG साहब के, SP साहब के अर्ज़ु कंदा पिया आहियूं, ख़ुदा वास्ते असांजी जान छॾाइनि। जो असां ॾोहरी थियूं त असांखे सज़ा ॾियनि, जो असां ॾोहरी न थियूं त उन चिमचनि खे सज़ा ॾियनि, जो असांजी जेका नाजाइज़ असांजी कढनि। त असां काॾे वञूं, असां आख़िर काॾे धिका खाऊं वधा। असां तंग थी विया आहियूं ज़िंदगी को। ख़ुदा जो नालो अथनि SP साहब के, सिंध IG साहब के, न हेठियां जेका आहिनि सूबेदार आहिनि, DSP हेठियां जेका आहिनि, इन्हनि मुल्क जो कमु लाहे छॾियो आहे। 2 रुपया वठी कई ग़रीब गुरबे खे वठी खणी 50,000 वठी उनखे भागेलो कंदा आहिनि। माण्हू तावन भरे भरे असां थका आहियूं त असां काॾूं वञूं एतिरो तावन जेको असां भरूं पिया। हाणे असां ख़ुदा जो वसीलो कंदा पिया आहियूं त तव्हां गौर करो असां ॾे, तव्हां नोटिस वठो त असां ॾोह कहिड़ो कयो आहे, असां कहिड़ी असांजे में कोताही आहे जो असांजी नाजाइज़ पंहिंजा ई कढनि ऐं हुकूमत कढा, वॾेराई कढा। छाजे करे असांजी कढनि? जा ताड़ी अथनि असांजे पंहिंजनि, उहा जा 12 लख जा त हाणे माना इंजी जा हिन खे काॾे को हथी को करूं, जा वेचे असांजी अॻे बि खोड़ हिसा खाई आहिनि, हाणे इन जा जी कढनि, खावण जी कढनि। असां इहा सिंध हुकूमत खे अपील कंदा पिया आहियूं, ख़ुदा वास्ते असांजो अदल थियो वञे। असां ॾोहरी थियूं, का असांजे मथां साबित थी वञे। असां SP साहब वटि या जज साहब वटि, सिंध IG वटि वञी पेश थींदासीं। जो असांजी का कोताही थिए त जहिड़ी सज़ा असांखे ॾिए उहो ॾेई सघंदो आहे, पियूं मां आहिनि। जो असांजी न थिए त असांखे आज़ादु कयो वञे, जेको असां पंहिंजी ज़िंदगी बढाणी में बचनि सां सकून जी गुज़रूं। असांजो ख़ुदा वास्ते इहो अपील थिए त असां सां हक़ करो, अदल करो।